मुंहिंजो नालो सबिया अब्दुल गफूर मीरानी आहे। मां लारकाना सां ताल्लुक़ रखां थी। मुंहिंजो नालो ज़ोया शेख आहे। मां टनोयाम खां आहियां। मूंखे ॾाढो शौक़ु हुयो ब्यूटिशियन कोर्स करण जो, त मां प्रोफेशनल ब्यूटिशियन थियां। मेरा नाम वजीहा सलीम है। मैंने ज़ैबिस से कोर्स किया कस्टमर सर्विस एंड सेल असिस्टेंट का, जिसके बिहाफ मुझे यहाँ जॉब मिली है। और मेरा नाम अलीज़ा है। मैं एज ए सुपरवाइजर काम कर रहा हूँ ब्रिज पावर कंपनी में। मुंहिंजे बाबा खे वेंदे तक़रीबन 7 साल थी चुका आहिनि। उन खां पोइ असांखे फाइनेंशियली जेका सो प्रॉब्लम क्रिएट पिया थियनि। कुछ टाइम खां बाद में असांखे कंहिं ॿुधायो त ज़ेप्टेक में फैशन डिज़ाइनिंग जो कोर्स थो थिए। एंड मुंहिंजो इंट्रस्ट त बचपन खां ई हुयो इन में फैशन डिज़ाइनिंग में। जीअं मतिलबु क्राफ्ट थींदो आहे, पेंटिंग थींदी आहे, इंटीरियर डेकोरेशन थींदी आहे, एंड इन खां वधीक ई मूंखे आर्ट ईंदो आहे। मूंखे जीअं ख़बर पई त ज़ेप्टेक में अपॉर्चुनिटी मतिलबु माना आम निकिरल स्टूडेंट्स खे ॿारनि खे एंड तमामु बहितरीनु जेको आहे प्लेटफॉर्म मिलंदो ऐं तव्हां हुते जेको आहे सो सिखी सघंदो ऐं अॻिते वधी सघंदो। असांजा हालात एॾा ख़राबु हूंदा जो माना मूंखे अम्मी त एतिरो बि कोन चवंदी त तूं वञ ऐं माना को कोर्स वग़ैरह कर। असां वटि एतिरो माना कोई सपोर्ट करण वारो कोन्हे, न मुंहिंजो भाउ आहे न बाबा आहे, सिर्फ़ु घर जी वॾी मां आहियां ऐं 2 नंढियूं सिस्टर्स आहिनि। त जॾहिं मूंखे ज़ेप्टेक जी ख़बर पई, मां इहो कोर्स कयो, उन खां पोइ मूंखे दाराज़ में जॉब मिली। मैंने ज़ेप्टेक के अंदर मुझे अपने फ्रेंड से पता चला था कि मैं वहाँ जाके कोर्स करूँ। वहाँ पे बहुत अच्छी तरीके से पढ़ाया जाता है और वहाँ की डिग्री थोड़ी सी काम में भी आ जाती है। जब हमने वहाँ पढ़ना स्टार्ट करा, वहाँ की जो एजुकेशन की जो तरीका था सर के समझाने का, पढ़ाने का, बहुत ही अच्छा और बहुत ही उम्दा तरीके से उन्होंने समझाया। वहाँ से सनद मिली है जिसकी बेस के ऊपर मैं एज ए सुपरवाइजर काम कर रहा हूँ ब्रिज पावर कंपनी में। यहाँ अभी तो मेरा जूनियर सेल एसोसिएट के उस पर मैं काम कर रही हूँ, लेकिन मैं एज अ कैशियर भी यहाँ पे होती हूँ। मैं यहाँ इन्वेंट्रीज भी कर रही होती हूँ। किस तरह से बात की जाती है, किस तरह से इंटरेक्शन की जाती है दूसरे लोगों से, इतना मुझे आइडिया नहीं था। तो मेरे लिए तो ये काफ़ी हेल्पफुल है। पहले मैं अंदर कॉन्फिडेंस नहीं था कि इस तरह से मैं आपके सामने खड़े होकर बात कर रही हूँ। इससे पहले मैं कभी भी किसी से नज़र मिला के बात नहीं कर सकती थी। इस कोर्स का मुझे फेसबुक से पता चला था, तो फिर मैंने इंफॉर्मेशन ली थी। फैमिली भी खुश है कि मुझे आगे बढ़ते हुए देखते हुए कौन फैमिली अच्छा नहीं महसूस करेगी। ज़ेप्टेक में मां तमामु कुझु सिखियो आहे। मतिलबु जीअं पेंटिंग थी वई, स्केचिंग थी वई, जीअं अडा वर्क जो कमु थी वियो, ब्लॉक प्रिंटिंग थी वई, एंड होम डेकोरेशन थी वियो हुयो, एंड जेके रफ जेके शयूं हूंदियूं उन्हनि खे जेके रिप्लेस करे असां वरी कीअं असां यूज़ कयूं उन्हनि खे, एंड असां घर वेठे अर्निंग कीअं कयूं ऐं पंहिंजे घर खे सपोर्ट कीअं कयूं। असांजे मोहल्ले खे तमामु घणो फ़ाइदो इहो थियो आहे जो मतिलबु माना उन्हनि खे घर वेठे मतिलबु माना शादी ड्रेसिस या मतिलबु डांडिया जेके प्लेट्स थींदियूं आहिनि या स्टिक्स थींदियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जेके बि मतिलबु शादी में जेके बि नीड पवंदो आहे कोई बि सामान असां उन्हनि खे डेकोरेट करे असां उन्हनि खे ॾींदा आहियूं। मां ज़ेप्टेक में इलाही शयूं सिखियूं। हिकु त मां उन में सेल्फ ग्रूमिंग बि सिखी। मां पाण में चेंजिंग आंदी जॾहिं मां इहो स्किन केयर लेवल 3 जो कोर्स सिखियमि। उनखां पोइ असांजे घर जा हालातनि में इलाही बहितरी आई आहे। असांजी फैमिली खे जेका इहा सपोर्ट की आहे त मतिलबु मां घणो टाइम मां घर खां ॿाहिरि न रहंदी ऐं घर वेठे मां उन्हनि जे साम्हूं ई अर्निंग कंदी आहियां, एंड असांजे घर जो मतिलबु हिन वक़्तु तमामु सुठो ऐं बहितरीनु वक़्तु थो हले। मेरे खाली वालिद साहब कमाया करते थे, तो काफ़ी ज़्यादा रिलीफ मिल गया उनको कि एजुकेशन के हवाले से उनको डिस्टर्बेंस नहीं होती, और फाइनेंशियली सपोर्ट भी मैं कर रहा हूँ। ज़ेप्टेक और टीवेट प्रोग्राम के तहत हमने जो कुछ पढ़ा काफ़ी कुछ सीखने को मिला। अभी जो हमारा रिसेंट दौर चल रहा है इसमें पॉसिबल नहीं है कि आप ऐसे अपने एकेडमिक रिकॉर्ड के बिहाफ पे कहीं भी जॉब कर लें। वो आपसे एक एक्सपीरियंस मांगते हैं, तो उसके लिए मैं यही सजेस्ट करूँगी कि ऐसे कोर्सेज़ किया करें ताकि उनको आगे बढ़ने के चांसेस मिले, और इसमें मिलते हैं क्योंकि मैं आपके सामने इसकी एक मिसाल खड़ी हूँ। मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां ज़ेप्टेक ऐं टीवेट सेक्टर सपोर्ट प्रोग्राम जंहिं मूंखे इहा ग्रेट अपॉर्चुनिटी ॾिनी आहे, एंड मां हिते जेको आहे ॻोठ में एंड घर वेठे पंहिंजी अर्निंग थी कयां, ऐं जहिड़े मतिलबु माना ॾुखे वक़्त खां मां गुज़री हुयमि उनखे मद्देनज़र ॾिसी करे मां ही पंहिंजी जेका जॉब आहे एंड हितां जे ॻोठ जी सभिनी औरतुनि खे मतिलबु माना मां हिकिड़ो हुनर जेको आहे सो सेखारियां थी ऐं उन्हनि खे अॻिते वधण जे लाइ उन्हनि खे सजेस्ट कयां थी।